यारो एडो बेगैरत बेहया दरिंदो जानवरन को भी बदतर बनाए छड़ियो आगे न टच मोबाइल असांगे न इंटरनेट असांगे न उघारन फिल्मन मा अल्लाह जो वास्तो तो ॾियाव ओ यारो मेहरबानी करे पाण खे नंगन फिल्मन को बचायो ऐं मेहरबानी करे पंहिंजन नौजवान न्याणन खे ये मोबाइल वठी न ॾियो नौजवान पुटन खे ये मोबाइल वठी न ॾियो नंढन ॿारन खे ये मोबाइल न ॾियो नंढन ॿारन खे कुरान मजीद हथन में पकड़ायो नमाज जी पाबंदी करायो घरन में भी ज़ालन खे ये टच मोबाइल वठी न ॾियो घरन में भी नमाज ऐं पर्दे जो इत्माम कयो कुरान जी तिलावत जो इत्माम कयो अल्लाह ताके दुनिया में भी आबाद कंदो त आखिरत में भी अल्लाह ताजा बेड़ा ही पार फरमाए छॾे कारियर नाग को भी मथे तव मां त चवंदो आ कारियर नाग भलो पालियो वो भलो तव छो तो उन जे डंग सां वध में तो माण्हू मरी वेंदो न हिन जे डंग सां ईमान हलियो वेंदो नंगियूं तस्वीरां उघाड़ा फोटो नंगियूं फिल्म असा जा नौजवान रात जो ॾिसी ॾिसी पोता सुना इन्हनि जो दिमाग ही कम नथो करे मां में हथ भेण में हथ धीअ में हथ हाणे पंजाब जे पासे रे हमरा धीअ सां ज़िना कंदो रहियो एॾो वहशी करे छॾियो आहे मोबाइल टच में बेहयाव करे छॾियो शक वञनि था इंटरनेट के फ्री कंदा वञनि था हर शे महांगी नेट फ्री बेगरत के करन असांखे इंटरनेट जा पैकेज सफा सस्ता लगा पे हर मोबाइल जी कंपनी सिम जी कंपनी नेट जा पैकेज सस्ता करे छड्या ऐं यहूदी नसारन जी चाल आ त हिक हिक गोठ में या नेट पुजायो हिक हिक गोठ में हमरा जब असा व्या तबलीग जमात दे चे सही 400 किलोमीटर सफर कयो जंग जो जाबलू इलाको उते जो पुगास उते भी टावर लगो पे या 4G नेट सबने के हले पे इडी न जी चाल दे हाने मा वेयो से नारे को पर जलसो क्यों सही इन जंग में भी PTCL वाला आया इन तारापुरे इंटरनेट के तेजी देन आया इन त घर बैठे हर को बेगर थे घर बैठे इंटरनेट हलाए एडी साजिश दी या काफरन ऐं वो पांजी साजिश में कामयाब है न सा मुसलमान फासी आऊं इंटरनेट मां माना हर जाए तो बुधाइंदो आ इंटरनेट जी माना जी खबर अथव इंटर मन दाखिल नेट मन जार इंटरनेट मन दाखिल थी गुनाहन जे जार में अल्लाह जी जात जो कसम जो गुनाहन जे जार में फाथो त यो वनी जहन्नम में फटकदो बस दिसो टिकटॉक ते जे नेणियों असा जो मुसलमान विद्या जो बरन दिसण जड़ा आइन चंगा भला ये टिकटॉक जा विद्या दिसी रात जो पोता सुना मा नौशरो फेरोज वेम मागे दोस्त होटल वालो जे वो जमाती जे नहीं ते एडी बेआई जो या जो सजी सजी रात नौजवान टिकटॉक जा विद्या दा सजी सजी रात जो 4 बजे तक 3 बजे तक वरी पो सुमंदा 10 11 बजे उथंदा फजर वाली नमाज भई नमाज इनन के आहे न याद इनन के मोबाइल आ बस मस्त लगा पे जण मरणो ही न थी अल्लाह शाक केड़ा लफ्ज गलायो किए वाइज क्यों जो मुसलमानन के समझ में अचे रड़ी रड़ी थकी पे भजी भजी थकी पे न घरन मो टीवियों ता कढो न विसियारियों ता कढो न घरन मो टच मोबाइल ता कढो न पांजन बच्चन बारन के टच मोबाइल हेतर बारन के टच मोबाइल वठी हेतर बितकड़न के हलायो 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 हाने इनन जो मेरा टच मोबाइल वठण जी ता इनन के कुरान हथन में पकड़ायो कन टच मोबाइल हेतरा बाल मस्त लगा पे असा जो माइट्रा पुटन के वठी दी टच मोबाइल अल्लाह जी जात जो कलमा जे मल भी छोकरा दा चन टच में लगा पे छक ओयो चरियो थी पप जी एकड़ी गेम आ वा खेडी खेडी चरियो थियो जे घर भातन के मारे छे एकड़ो डॉक्टर देखारे पियो वीडियो भरे इस्लामाबाद में
त हिकिड़ो वीचारो या पप जी गेम खेली खेली पागल थी वियो, दिमाग़ कम छॾियसि, अची अस्पताल खणी आयसि, रड़ियूं पियो करे, नहीं छोड़ूंगा नहीं छोड़ूंगा नहीं छोड़ूंगा, ये दाऊं लॻी पियो, दिमाग़ उनजो मेंटल थी वियो, गेम खेली खेली रॻा उन जूं दिमाग़ जूं बंदि थी वियूं। ख़ुदा जो वास्तो तो मोबाइल तबाह कयो। अॼु इरादो कयो चो इंशाअल्लाह ताला नंढनि ॿारनि खे मोबाइलूं वठी न ॾींदा, कंदो महिनत चो घरनि में मोबाइलूं, हे वरी ज़ाल जो मुरीद लॻो पियो आहे, भाई थी चवे त मूंखे ओपो वठी ॾे, हे वीचारो कर्ज़ खणी बि ज़ाल जी फरमाइश पूरी कंदो, न करे त वरी पोइ घर कीअं अचे।